साईं मुंहिंजा ॾिसो असांजी जदोजहद मुसलसल महीने खनि खां हलंदी पई अचे ऐं हींअर जेका DC ऑफिस जे अॻियां 3 ॾींहंनि खां मुसलसल असांजो धरणो लॻो पियो आहे ऐं ॾींहों ॾींहुं कारवां वधंदो पियो वञे। उमेदु आहे त असांजो हीउ कारवां वधंदो। इहे इवन एसि ताईं जो असांजो हीउ कारवां 6 अक्टूबर ते बिलावल हाउस ते 6 लख माण्हू इनशाला उते असां गॾु थींदासीं ऐं हीउ असांजो मुसलसल 3 ॾींहंनि खां DC ऑफिस जे अॻियां धरणो लॻो पियो आहे ऐं असांजा जेके मुलाज़िम दोस्त आहिनि सभु इकठा थींदा पिया वञनि, गॾु थींदा पिया वञनि। पर असां जेके सोशल मीडिया वारा दोस्त आहिनि या जेके एक्टिव दोस्त आहिनि या जेके पढ़िया लिखिया माण्हू आहिनि या जेके ॾाढा अकाबर माण्हू आहिनि APS MNAs आहिनि, इहे अलाए छो चुप जो रोज़ो रखियो वेठा आहिनि। ऐं उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि, अर्ज़ु कंदुसि त तव्हांजे स्कूलूं जेको 23 तारीख़ खां बंदि आहिनि, तव्हांजा ॿार जेका स्कूल कोन पिया अचनि ऐं उन्हनि जो तइलीम मुतासिर थिए पई, उन्हनि जी तइलीम सफ़र करे पई। ख़ुदा रा तव्हां सरकार ते प्रेशर डेवलप कयो, सरकार खे ॿुधायो त हीअ जेके मुलाज़िम रोड ते आहिनि इन्हनि मुलाज़िमनि सां हक़ रसाई कयो, इन्हनि सां इंसाफ़ कयो, इन्हनि सां छो नथा इंसाफ़ कयो। ऐं इन MPs MNAs ऐं जेके वापारी एसोसिएशन्स आहे या जेके बि समाजी माण्हू आहिनि इन्हनि सभिनी पढ़ियल लिखियल आहिनि माण्हुनि खे अपील कंदुसि त इहे एक्शन वठनि ऐं सरकार ते प्रेशर डेवलप कनि। जीअं असांजा मुतालबा जाइज़ मुतालबा आहिनि, जेके असांजा जाइज़ मुतालबा मञीनि। असांजा एॾा वॾा मुतालबात कोन्हे, सिर्फ़ु 4 मुतालबात आहिनि। भई पेंशन कटौती छो था कयो? असांजो आख़िरी जियापो असांजे ॿारनि जूं शादियूं गमियूं, असांजा घर ठाहिण लाइ या असां हज उमरो करियूं या हिंदू माण्हू ज़ियारत ते वञनि, उन्हनि लाइ पैसो आहे। तव्हां हिननि जे कट छो था लॻायो? इन्हनि जो जाइज़ हक़ आहे, इन्हनि खे ॾियो। ऐं ॿियो त DRA जॾहिं त 2 सूबा ॾेई रहिया आहिनि DRA अलाउंस, त पोइ सिंध सूबो छो नथो ॾियणु खपे? मुलाज़िमनि जो हक़ आहे। सिंध सूबे जे वज़ीर मुराद अली शाह अलाए अंधो ॿोड़ो गुंगो थी वियो आहे, छा ॿुधे कोन थो या ॾिसे कोन थो त मुलाज़िम एहतियाती आहिनि, उन्हनि जो जेको हक़ आहे उनखे हक़ महांगाई जे हिसाब सां उनखे मिलणु खपे। ऐं असांजो पेंशन में जो कटौती थिए थी, ग्रुप इंश्योरेंस ऐं बैनुल फंड जी, इहो असांजो पंहिंजो पैसो आहे। असांजा पंहिंजा पैसा असांखे रिटायरमेंट जे टाइम ते नथा ॾिना वञनि। वरी बि इंतज़ारु कयो त वञे कॾहिं मुलाज़िम मरण खां पोइ मुलाज़िम खे उहा पैसा पोयनि खे मिलनि न मिलनि। पर सिंध हुकूमत खे अपील कंदुसि त इहे रिटायरमेंट जे टाइम ते पंहिंजो ग्रुप इंश्योरेंस ऐं बैनुल फंड ॾिना वञनि। त तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां सभई जेको वक़्तु कढी अचो था ऐं हीउ कारवां इनशाअल्लाह वधंदो रहंदो। ऐं सभिनी दोस्तनि खे इहो अपील कंदुसि त हीउ कारवां खे वधायो। सभिनी दोस्तनि खे चओ जागो, उथो, अचो मैदान ते पंहिंजे हक़ ख़ातिर। ऐं कराची में सभई दोस्त 6 लख दोस्त गॾिजी उते गॾु थियो ऐं पंहिंजा हक़ वठी रहंदासीं। महिरबानी तव्हां सभिनी जी।